दर्जो पहिरियों सबक़ु ॿियों। ॿ ॼणा आहिनि, धोबी ऐं राधा। राधा दादी कपिड़ा वठो। तर्स, मां कापीअ में ॾिसां, कुल 16 कपिड़ा आहिनि। 4 साड़ियूं, 2 सोटी, 2 रेशमी, 3 खमीसूं, 3 सूट, 1 कोट, 2 कुर्ता, 1 पैजामो, 2 चादरूं। दादी हे वठो 4 साड़ियूं, 2 नीरियूं, 1 ॻाढ़ी ऐं 1 पीली रंग जी। दादी सूट कहिड़े रंग जा आहिनि? 1 नीरो, 2 ख़ाकी, 1 आसमानी रंग जो आहे। हे वठो 1 नीरो सूट, 1 आसमानी सूट ऐं 2 ख़ाकी सूट। दादी कोट जो रंग कारो आहे न? हा, कोट कारे रंग जो आहे। ही वठो कारो कोट ऐं 3 खमीसूं, 1 अछी ऐं 2 कारियूं खमीसूं ऐं ही अछो पैजामो बि वठो। मूंखे ॾे ही सभु कपिड़ा। दादी चादरियूं कहिड़े रंग जूं आहिनि? 1 साए रंग जी ऐं ॿी पीले रंग जी। हे वठो साई चादर ऐं हे पीली। साड़ियुनि जा कुल केतिरा पैसा थिया? साड़ियुनि जा 40 रुपया, खमीसनि जा 15 रुपया, सूट जा 15, कोट जा 20, कुर्तनि जा 8 ऐं पजामे जा 4, चादर जा 20, कुल 122 रुपया थिया। हा वठ 150 रुपया, 28 मोटाए ॾे। दादी हे वठो 28 रुपया ऐं दादी मेरा कपिड़ा ॾिजो। हे वठ 10 मेरा कपिड़ा, जल्द खणी अचिजांइ। ज़रूरु।